लतीफ़ जे सुहारी सिंध जे सभिनी सॼणनि खे सलाम। संदन सुर कल्याण जे हिन बैत सां फरमायूं, पहिरीं काती पाए पोइ पुछज प्रीतणो, ॾुख पिरियां जो ॾील में वाॼट जीअं वॼाए, सीखन माह पचाए जा नालो गिड़ई नींहं जो। साथियो, अस्सलाम वालेकुम। साईं, कल्याण लतीफ़ सरकार जे रिसाले जो पहिरियों सुर आहे ऐं लफ़्ज़ कल्याण जी माना आहे सुख, अमन, चैन वग़ैरह। भला इहे सभु शयूं या हालतूं के अहिड़ियूं बि वठूं आहिनि जेके सवाइ कोशिश, जिदोजहद, अज़्म मुसम्मम खां सवाइ हासिलु थियनि, चाहे उहा सूफ़ी सालकनि जी वाट हुजे, मजाज़ी तोड़े हक़ीक़ी इश्क जी मंज़िल हुजे, समाज खे सुधारण जो मक़सदु हुजे, मादर भूमीअ जी हिफ़ाज़त जी ज़िमेवारी हुजे। असांजो भिटाई साईं असांखे रहनुमाई कंदे हिन बैत में सम्झाइनि था त इन्हनि जी हासिलात लाइ सभ खां पहिरीं पंहिंजे अंदर खे कातियुनि सहण जो दॻु ॾेखार, कातियुनि सहण लाइ पंहिंजो पाण खे तयारु कर। उनखां पोइ मक़सद जो ऐं प्रीतणे ॾे, मक़सद ऐं प्रीतणे ॾे वधु, जंहिंमें फ़िलहालु तोखे सिर्फ़ु ॾुख ई ॾुख सामाईंदा, तकलीफ़ूं ईंदियूं, जेल घाणा फांसियूं ईंदियूं ऐं उन्हनि खे अंदर में ईअं वाॼट जीअं वॼाए जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मक़सदु हुजे, ॿियूं सभु ॻाल्हियूं विसरियल हुजनि, सानवी थी वञनि। अञा बि आख़िरी बैत में लतीफ़ साईं फरमाए थो त सीखन माह पचाए, सीखन माह पचाए जा नालो गिड़ई नींहं जो। नींहं का आसान शइ न आहे, उहो ॾाढी औखी मंज़िल आहे जंहिंमें पंहिंजो माह सीखनि में पचाइण लाइ तयारु रखिणो पवंदो आहे। जे लतीफ़